बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलालि वजहि व अज़ीमि सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला नबीना मुहम्मदिन व आलिहि अम्मा बाद फ़ीहि असांजो जेको बरनामज आहे तअम्मुलातुल क़ुरआनिया 113 नंबर हिसो थींदो। ऐं तअम्मुलातुल क़ुरआनिया छा आहे ऐं छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरूनल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून, छो नथा हिन क़ुरान खे तदब्बुर कनि, तफ़सीर कनि, सम्झनि ऐं हिन मां फ़ाइदा वठनि, हिननि जा ख़ज़ाना खोलनि जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून क़ुरआन वलौ कान मिन इंद ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। चए थो छो नथा हिन क़ुरान खे तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि, छो नथा हिन मां फ़ाइदो वठनि। हीअ जे अलाह खां सवाइ ॿिए मख़लूक़ खां अचे हा त वॾो हिन में इख़्तिलाफ़ हुजे हा, पर हीअ अलाह जो कलाम आहे। ईअं घणो जिथे किथे अल्लाह ताला असांखे क़ुरान में चए थो त क़ुरान जो तदब्बुर कयो, क़ुरान खे सम्झो, क़ुरान खे तफ़सीर कयो। सो अॼु जेकी असांखे आयत आहे उन ते इंशा अल्लाह थोरो तदब्बुर कयूं था। उहा आयत कहिड़ी आहे? उहा आहे सूरत अल हदीद जे 21 नंबर। अल्लाह ताला चए थो साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम। अल्लाह ताला चए थो त जल्दी पहुचो ऐं केॾे मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम ऐं रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा कअर्दिस समाइ वल अर्द। ऐं जल्दी अमल कयो त क़ुरान अल्लाह साईं असांखे चए थो त तकिड़े में अमल कयो। केॾे? इला मग़फ़िरतिन, अल्लाह खां मग़फ़िरत जे लाइ, अल्लाह खां माफ़ी वठण जे लाइ, इन जे लाइ तकड़ि कयो। साबिक़ू, जीअं न ॿ माण्हू चवंदा आहिनि यार असीं हिकु ॿिए खे ॾिसूं था, डुक तुंहिंजी तेज़ आहे या मुंहिंजी, पोइ इन खे चवंदा आहिनि सिबाक़। सिबाक़ यानी हिकु ॿिए खे ॾिसूं डुक में तेज़ कीअं। त हिते अल्लाह ताला चए थो साबिक़ू, केॾे असीं सिबाक़ कयूं, केॾे असीं इहो तकड़ि में अल्लाह साईं चए थो त पहुचो। केॾे पहुचो? अल्लाह साईं चए थो इला मग़फ़िरा, अल्लाह जे माफ़ी ॾे तेज़ अचो, तेज़ जल्दी तव्हां हिमत कयो। पोइ जे मग़फ़िरत ते पहुची वेंदव त मिन रब्बिकुम, ऐं पोइ उन खां पोइ उन जो इनाम आहे जन्नतुन अर्दुहा कअर्दिस समाइ वल अर्द। अल्लाह साईं चए थो पोइ इहो पहुचंदो किथे? अहिड़ी जन्नत है जे आसमान ऐं ज़मीन खां बि कअर्दिस समा, आसमान ऐं ज़मीन जेॾी आहे जन्नत। उइद्दत लिल्लज़ीन आमनू बिल्लाह, मूं तयारु कई आहे उन्हनि जे लाइ। कंहिंजे लाइ एॾी वॾी जन्नत तयारु कई आहे? लिल्लज़ीन आमनू, जे ईमान आंदो, बिल्लाह व रसूलिह, अल्लाह रसूल ते ईमान जे आंदो, त इहा जन्नत उन जे लाइ अल्लाह साईं चए थो मूं तयारु कई आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह, अल्लाह जी महिरबानी आहे। इहा आहे अल्लाह जी महिरबानी। जंहिं अल्लाह जो चवणु कयो, रसूल जो चवणु कयो, उन्हनि जे चवण ते हलियो, त चए थो त इहो उन अल्लाह जो करम आहे, उन ते इहा जन्नत। त इहा से ज़ालिक फ़ज़लुल्लाह। पोइ चए थो युतीही मन यशा, अल्लाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे इहो कर्म जे। ॾिसो था हर को नथो पहुची सघे अल्लाह जे जन्नत ॾे। ॾिसो था हर को नथो पहुची सघे अल्लाह जे करम ॾे। ॾिसो था न हर को नथो तालिब इल्म थी सघे, इल्मु पढ़े, छाजे लाइ? ॾिसो था न के घणा माण्हू निमाज़ नथा पढ़ी सघनि ऐं हुननि जी जान ई कान थी वरे। ॾिसो था न जेके माण्हू ज़िक्र कोन था कनि, रुगो टहक खिलंदा, कचरियूं कंदा, मच मचाईंदा, सभु इहे कंदा, पर जे चवंदा आहिनि त अचो अल्लाह जो ज़िक्र कयूं, थोरो अल्लाह रसूल जो ॻाल्हि कयूं, त उहो पहुची कोन सघंदा उन ते। अल्लाह हुननि खे कोन थो चाहे तॾहिं हू नथा इहो अमल करे सघनि। तंहिंजे करे अल्लाह साईं चए थो युतीही मन यशा, अल्लाह चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जंहिंखे ॾियां। तंहिंजे करे तूं मां जेके हीअ इल्मु सिखूं था, हीअ क़ुरान पढ़ूं था, हीअ इल्म जे पोयां असीं लॻूं था, असांखे इन जो शुक्र करणु खपे। अल्लाह साईं असांखे बि अहिड़ो करे सघे हा। जेके इहे होटलुनि ते वेठा आहिनि ऐं जेके इहे चांहियूं बि था पियनि, जा फिल्मूं इंडिया जूं बि था ॾिसनि, जेके कचरूं बि था कनि फालतू, जेके इहे टहक बि था ॾियनि बसि टाइम ज़ाया करण जे लाइ, असां बि उन्हनि वांगुरु थी सघूं। पर अल्लाह तोखे मूंखे जेॾीमहिल भाउ चाहियो आहे त हीअ इल्मु अल्लाह रसूल जो जेको पढ़ो सिखो ऐं असांखे तोखे मूंखे इन शइ ते लज़त लॻे थी, इहो असीं ॿुधूं था त असांजे दिलि खे सुकून थो मिले। इहो असां जॾहिं ॿुधूं था अखियुनि मां ॻोढ़ा अचनि था, पर दिलि खे वॾी ख़ुशी थी थिए। इहो तूं मां इल्मु सिखूं था ऐं ॿुधूं था त हीउ हिकिड़ो दिलि खे हिकिड़ो पावर थो लॻे। ईअं जीअं न यानी मोबाइल खे भरिबो आहे, त ईअं इंसान जी दिलि भरिजी थी अचे। छाजे लाइ? जेॾीमहिल अल्लाह साईं हर दिलि खे ॾिसंदो आहे त हीअ दिलि पाक आहे, हीअ दिलि साफ़ु आहे, हीअ दिलि चाहे थी त जन्नत ॾे वञा,
त उनखे इहो हिकिड़ो नसीबु ॾींदो आहे त इहो भले इल्मु सिखे ऐं सेखारे ऐं उनखे नसीबु थींदो। जे न त असांखां भला ॿिया पियो ठहनि जेके भला ज़ाकिरा में आहिनि, पढ़ाईअ में, पैसे में, जिन्स यानी पंहिंजी ज़ात में ॾिसंदे सुहिणा सभ्यता असां ताक़त वारा ऐं इज़त वारा घणा आहिनि, पर अलाह साईं उन्हनि खे चाहे कोन थो। ॾिसंदे ॾाढियूं कूड़ींदा, बसि रुगो मुछुनि खे पिया वटींदा, पुछंदा आहिनि की कलमे जी माना त ख़बर कान थी अचेनि, के अलाह रसूल जी हिदायतुनि जी ख़बर कान्हे, क़ुर जी ख़बर कान्हे। चवंदासीं मौलवी कोन हो, असीं मुला कोन छा मुला रुगो जन्नत ॾे वेंदा, तव्हां दोज़ख ॾे वेंदो, तव्हांजो पंहिंजो ख़ुदि फ़ैसिलो करे छॾियो। पर ॾिसो न, इहो अलाह साईं उन्हनि खे नथो चाहे त इहो असां शुकुरु कयूं न त असांखे अलाह साईं इहो फ़ज़ीलत ॾिनी आहे, पंहिंजे जन्नत जे लाइ असांखे वेझो कयो अथसि। और जंहिंजे करे असांजी दिलि में सुकून आहे। त हिते अलाह साईं हिते चए थो मई यशा, अलाह जी मर्ज़ी आहे, वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम, अलाह करीम आहे। अलाह साईं जंहिंखे चाहे उहा शइ उनखे ॾिए, जंहिंखे चाहे त नथो ॾिए त न, उन जी मर्ज़ी आहे। ॾिसंदे त के अहिड़ा माण्हू आहिनि जिन उनजे मथां 20 मौलवी मथां विहारे छॾे, उन्हनि खे राति ॾींहुं हिदायत कनि, नसीहतूं कनि, ॿुधंदा ई कोन। उन्हनि जे कननि में इहा शइ कान वेंदी, हुननि जी दिलि खे कान लॻंदी, छाजे लाइ? अलाह उन्हनि खे कोन थो चाहे। दोस्तो असां हिन में वरी आयत पढ़ी ॿुधायूं था, सूरत अल हदीद जेकी आयत अलाह साईं चए थो साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, पहुचो डुको जल्दी अलाह जी माफ़ी ॾे, व जन्नतिन अर्दुहा कअर्दिस समा, जन्नत उहा खटियो जेकी आसमान ऐं ज़मीन जहिड़ी आहे, कअर्दिस समा वल अर्द उइद्दत लिल्लज़ीना आमनू, उन्हनि जे लाइ तयारु अलाह साईं चए थो मूं तयारु कयो जंहिं ईमान आंदो छा ते, आमनू बिल्लाह, अलाह ते, व रसूल, ज़ालिक फ़ज़्लुल्लाह, अलाह रसूल ते ईमान आंदुनि, ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशा, अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे इहा अज़ीम शइ, इहा शइ उन्हनि जे लाइ ठाही अथसि। जे उन्हनि खे ॾियणु चाहे थो त उनजी अलाह जी मर्ज़ी, मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम, अलाह करीम आहे, अलाह साईं अज़ीम आहे, जंहिंखे चाहींदो उनखे वेझो कंदो, जंहिंखे न चाहींदो त उहो असली कोन वेझे ईंदो। केतिरो बि इंसानु कोशिशि करे, ॾिसो नूह अलैहिस्सलाम जी पंहिंजी घरवारी खे वेझे न करे सघियो, ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पीउ खे वेझो न करे सघियो, ॾिसो नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे न वेझो करे सघियो, ॾिसो नबी करीम केॾी असांजे हबीब पंहिंजे चाचे जी हिदायत जे लाइ कोशिशि कई, एतिरो कंदो रुगो चवंदो तूं दिलि में बि कलमो पढ़ भला या अम्मा, ओ चाचा तूं दिलि में भला कलमो पढ़, त बि न, हुनखे हिदायत न मिली। एतिरे क़दुरु जो उन में क़ुर नाज़िल थियो, इन्नका ला तहदी मन अहबब्त, ओ नबी तुंहिंजे हथ में हिदायत न आहे, तुंहिंजे हथ में तबलीग आहे, तूं तबलीग कर, हिदायत ॾियण वारो, इन्नका ला तहदी मन अहबब्त वलकिन अल्लाह यहदी मन यशा, अल्लाह साईं हिदायत जंहिंखे ॾिए, जंहिंखे ॾियणु चाहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह साईं चयो त तुंहिंजे हथ में हिदायत तबलीग जी आहे, बाक़ी हिदायत दिलि जी अलाह जे हथ में, इन्नका ला तहदी मन अहबब्त वलकिन अल्लाह यहदी मन यशा। के दोस्त चवंदा त क़ुर में के आहे, हिकिड़ी ॿिनि जॻहियुनि ते आहे आयत जेकी चए थो व इन्नका ला तहदी इला सिरातिन मुस्तक़ीम, ओ नबी तुंहिंजे हथ में हिदायत आहे, तुंहिंजे हथनि में हिदायत आहे, उहो उते चए थो अलाह साईं त, यानी उहा हिदायत वरी हिते चए थो इन्नका ला तहदी मन अहबब्त, हिते आयत में चए थो तुंहिंजे हथ में हिदायत न आहे। इन ॿिनि आयतुनि जो असीं कीअं सम्झूं? इन ॿिन्हिनि आयतुनि जो हिकिड़ी आयत में अलाह साईं चए थो इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तक़ीम, ओ नबी तूं त हिदायत करी थो माण्हुनि खे, हिदायत तुंहिंजे हथनि में आहे। तुंहिंजे ॿी जॻह ते वरी चए थो इन्नका ला तहदी, तुंहिंजे हथ में हिदायत न आहे। इन्हनि ॿिन्हिनि जी ॿियूं कीअं असांखे सम्झो, इन ॿिनि शयुनि जो इहो सम्झी सघंदे त हुते अलाह साईं चए थो इन्नका लतहदी, तूं हिदायत ॾीं थो, हिदायत दिलाला व इरशाद, माण्हुनि खे रस्तो ॾेखारणु, माण्हुनि खे हिदायत करणु क़ुर जी, त तव्हां हीअ सम्झी सघो त हीअ जेकी हिदायत जेकी हींअर मां तव्हांखे ॾियां थो, इहो अलाह रसूल जो रस्तो आहे, इहो तव्हां सम्झो। ऐं इहा हिदायत जेकी आहे सही रस्तो ॾेखारणु ऐं तबलीग करणु तुंहिंजो कमु आहे ऐं तो ते आहे, पर हिदायत जेकी दिलि जी आहे उहा अलाह जे हथ में आहे। नबी करीम साहब केतिरा 1,20,000, पर उन्हनि मां जेके मारूफ़ घणा आहिनि, जेके मशहूरु घणा आहिनि, 1000, 2000, 3000, 5000 या 10,000, बाक़ी ॿिया बि सहाबी हा, भला हा, पर उहो एतिरो मशहूरु छो न हा। इहा हिकिड़ो इंसान खे हिदायत कंहिंखे मिलंदी त को निमाज़ी हूंदो, क़ुर पढ़ंदो, पर एतिरो मशहूरु न थींदो, न आलिम थींदो, न मुतअल्लिम थींदो, न के मुजाहिद थींदो, न
यानी मशहूरु घणो न थियो त इन जे करे के माण्हू सिर्फ़ु पंहिंजे इस्लाम क़बूल करे वेही रहंदा ख़ामोश थी ऐं के वरी चवंदा न अलाह जे राह में असीं वधायूं तबलीग कयूं इल्मु सिखूं इल्मु सिखी वरी सेखारियूं त इहा आहे हिकिड़ी दिलि जी जेकी हिते अलाह साईं असांखे हुकुम करे थो वसारिउ इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह अर्दुहा कअर्दि समा ही तव्हां तेज़ हलो अलाह ॾे मुसाबक़ा कयो छाजे लाइ त पहुचो अलाह जी मग़फ़िरत खे अलाह जे माफ़ी खे ऐं पोइ उन खां पोइ रब्बिकुम मिन जन्नह ऐं जन्नत ते केॾी जन्नत आहे आसमान ऐं ज़मीन खां वॾी वल अर्दु उइद्दत लिल्लज़ीन आमनू मां तयारु उन्हनि जे लाइ कयो जेके ईमान आणनि बिल्लाहि व रुसुलिहि ऐं ज़ालिक फ़ज़्लुल्लाह अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे इहा शइ ॾिए इहा आहे दिलनि जी हिदायत माण्हू किथे बि 10 जा 15 जा 100 गॾु थींदा न त सभु हिकु जहिड़ा कोन हूंदा के ॾिसंदे भला हूंदा ही ॻाल्हाइण में भला हूंदा हुननि जूं ॻाल्हियूं भलियूं हूंदियूं के ॾिसंदे त माशाअल्लाह आलिम सॻोरा हूंदा के तालिब इल्म हूंदा ईअं मुख़्तलिफ़ अलाह साईं इहे जेको मंज़िलत सभु कंहिंखे ॾेई छॾी आहे ते असां किसो हिकिड़ो सफ़ा तकड़ में ॿुधायूं था त उमर इब्न ख़त्ताब पंहिंजे ख़िलाफ़त जे टाइम में वॾे सहाबी अम्र इब्न अल आस जेको तमामु हुननि जा मौक़िफ़ दिलेरी जिहाद ते तमामु घणा हा हज़रत उमर उन खे अमीर कयो मिस्र में उहो अमीर थियो जर्मन फ़तेह थी मिस्र ऐं फ़तेह बि उन कई अम्र इब्न आस उन फ़तेह कई शाम ऐं मिस्र त उन जो अमीर हो पर हिकिड़ो मौक़िफ़ थियो त हज़रत उमर हिकिड़ो दफ़ो मदीने में वेठो त हिकिड़ो मिस्री आयो डुकंदो चई त या अमीर अल मोमिनीन मूंसां ज़ुल्म थियो आहे ऐं मूंखे हक़ मोटा मूंखे वठी ॾे त चई त आए हक़ वठण वारे ॾे चईंसि उमर इब्न ख़त्ताब वेह हिते छा थियो चई मां हिकिड़ो दफ़ो घोड़े सां डुक पुॼायूं मां ऐं आमिर इब्न आस जो पुटु मिस्र में पोइ जर्मन मां उनखे खटे वियुसि त मूंखे हुन धक आया त तूं छा थींदो हुई असीं यानी इज़त वारा माण्हू असीं हेड़ा हूं असीं इज़त वारा असां वॾा माण्हू तूं आम माण्हू तूं ग़रीब माण्हू त हुनखे धक हईं 2-3 लकुण हईं त हू मिस्री आयो हुन हज़रत उमर ॾे उमर चयसि हिते वेह मदीने में हुन जे विहारी ख़त लिखियईं त आमिर इब्न आस अचु मदीने तूं ऐं पंहिंजे पुट बि तकड़ में पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ पहुची वियो जेॾीमहिल पहुतो त हुनखे मस्जिद में हुननि खे चई वेह आमिर खे चई वेह ऐं उनजे पुट खे बि चई वेह त हू वरी माण्हू मोकिलियो मिस्री चई त ऐं मिस्री जेको आयो हो केॾी हो उनखे वठी आया साहबी चयसि अचु अमीर मोमिनीन तोखे घुरायो आयो त चई त साहबिन खे चई आमिर जे पुट खे ॿधो खजी सां मस्जिद जे बुंड सां हुनखे ॿधी ऐं हुनखे चाह बुक ॾिनई उमर इब्न ख़त्ताब हुन मिस्री खे चई कुटीस मुंहिंजे अॻियां ऐं सभिनि साहबनि जे अॻियां ॾिसो न केॾो हज़रत उमर पंहिंजे आदिल में हो हुन मिस्री अनस बिन मालिक लिखे थो पाण इहा रिवायत चए थो त एॾो मिस्री हुनखे कुटियो हुनजे अमीर जो पुटु ऐं वॾे साहबी जो पुटु हाणे मिस्री आम माण्हू हुनखे कुटे जेॾीमहिल हुन मिस्री चयो या अमीर मोमिनी मूंखे हाणे दिलि ठरी चई ठीकु आहे हाणे हिन जे पीउ जे जेको गंजो आहे इनखे बि कुट त आमिर इब्न आस चईसि अमीर मोमिनी मूंखे न ख़बर आहे न हिन वाक़े ॾे न मूं ॾे आयो मूंखे छा लाथो बेइज़तो करी माण्हुनि जे अॻियां त हुन चयसि तो हुनखे पक ई त मुंहिंजो बाबो मुंहिंजो पासो वठंदो तॾहिं त हिनखे कुटियईं पर हुन मिस्री चयसि या अमीर मोमिनी मूंसां जंहिं ज़ुल्म कयो इन जो पुटु हो ऐं हिन खे मां छो कुटियां हीअ त सहाबी आहे आदिल आहे ऐं मां हिन ॾे बि वञा हा त मूंखे हक़ु वठी ॾियां पर मां तो ॾे आयुसि इहो मुंहिंजे लाइ खोड़ थी वियो त उहो अनस चए पियो त ॾिसो न उमर एॾो दिलि झले ऐं सहाबी जे पुट खे सहाबियुनि जे अॻियां कुटराई ऐं हिन मिस्री आम माण्हुनि जो उनजो हक़ु वठी ॾिनई त ॾिसो न सहाबी केॾा हुआ केॾा आदिल हुआ उन्हनि वटि आमिर इब्न आस हज़रत उमर जो वेझो बि माइट बि आहे पर ॾिसो ऐं वॾो सहाबी आहे नबी करीम हुनजो काफ़ी हुनजूं ॻाल्हियूं ऐं हदीसूं चई उहो आमिर इब्न आस ऐं सभिनि सहाबियुनि में मशहूरु सहाबी हो पर हुनखे ॾिस चई त इन ठोड़े खे बि कुटरा इन खे बि कुट त हुनखे आमिर इब्न आस खे हज़रत उमर चयो मत इस्ताबदतुम अन्नास केॾा माण्हुनि खे तव्हां ग़ुलाम करे सम्झो आहे ऐं सम्झो था त असीं असियाद हूं असीं वॾा हूं ऐं माण्हू आम जेके आहिनि नौकर आहिनि तव्हांजा ग़ुलामनि जो उन्हनि खे तव्हां कुटियो था या धक हणो था सो ॾिसो
इहा ई साहबनि जी अदालत अल्लाह ताला करे त असांजे हुक्मराननि असांजे हुक्मरान असांजनि जे वॾेरनि असांजे जेके बि सियासतदान अहिड़ो अदिल जे हज़रत उमर जो ॿुधनि त अहिड़ो मुल्क खे इन अदिल सां हलाइनि। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे। हज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।